अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, गवर्नमेंट काफ़ी पंहिंजे तरफ़ां कोशिश में लगी पई आहे त जेको मुज़ाहिरा हलनि था पिया कलदम TLP जे तरफ़ां उनखे कहिड़े तरीक़े सां थधो कजे, ख़तमु कजे। हू वज़ीराबाद में हाणे वेही रहिया आहिनि दरवणी, जिथे पुलिस रेंजर्स उन्हनि खे अॻिते अचणु ॾिनो। रेंजर्स चई छॾियो आहे त भई हाणे तव्हां अॻिते आहियो त वॉर आहे ऐं होॾां GT रोड ॾांहुं खंदक खोटियल आहे ऐं हू पंहिंजे लीडर्स जो अहकाम जो इंतज़ारु था कनि। हेॾां प्राइम मिनिस्टर साहब जेको आहे उहो उलमा सां मीटिंग कई आहे। अॼु मुल्क जा उलमा हुया, सभु गॾु थिया हुया। उहे हाणे साद रिज़वी सां मुलाक़ातूं कंदा। अंदरूनी कहाणी जेके साम्हूं अचनि थियूं उहे इंट्रस्टिंग आहिनि। बाक़ी हाणे वधीक ॾिसो, उलमा जी मुलाक़ात ऐं पोइ उलमा ज़ाहिर हिकिड़ी मीडिएशन जो रोल प्ले करण जी ॻाल्हि थिए पई त हुकूमत ऐं जेको ही कलदम तंज़ीम आहे इन जे दरमियान ते जेके मुज़ाकरात थी रहिया उन में को विच में टियाकड़ी न कराए रहियो। हू सिधी ॿ धुरियूं ॻाल्हाइनि पियूं। शेख रशीद ऐं ही जेकी कमेटी हुई फवाद चौधरी, शेख रशीद बेसिकली ऐं हू जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे मज़हबी उमूर जो नूरुल हक़ क़ादरी साहब, त हाणे उलमा विच में पिया आहिनि। त इन जो मतिलबु इहो थियो त हिन में को फेस सेविंग हाणे ॻोल्हे ॾिबी हुन कलदम तंज़ीम लाइ, छाकाणि त ॾिसो ही इन करे ई मुंहिंजो ख़्यालु विच में ही पिया बि आहिनि ऐं हिननि खे विधो बि वियो आहे त भला ठीकु आहे, हिकिड़ा आलिम दीन वेंदा बुज़ुर्ग आहिनि, हू जेको हुननि जो लीडर आहे उहो बि त हू पंहिंजे सीनियर्स जी ॻाल्हि मतां ॿुधी वठे ऐं घणे भाङे हाणे इम्कान इहो आहे त शयूं रिज़ॉल्व थींदियूं। ॾिसो, मूंखे सम्झ न आई त जॾहिं शेख रशीद साहिबु उथंदे ई यानी अॼु खां 5-6 ॾींहं पहिरीं चयो त बाबा अमरीकी सफ़ीर वारी ॻाल्हि फ्रेंच एम्बेसडर वारे सफ़ीर वारे मुतालबे त तव्हां हथु खणो, बाक़ी असीं सभु तव्हांखे ॾियूं था। त इहो त नेगोसिएशन जो स्टाइल ई ग़लति आहे। इहो त हिकु डिप्टी कमिश्नर जेको वेही मुज़ाहिरीन सां ऐं जलसे जुलूस वारनि खे जॾहिं थधो करिणो हूंदो आहे त ईअं थोरी हूंदो आहे त सभु शयूं तव्हां मञी वठो हुननि जी। अगरि तव्हांखे हिन जेको चङो मुड़ुसु आहे हिन पार्टी जो तहरीक जो कलदम तंज़ीम जो, अगरि हुनखे छॾण जो या ॿिया हुनजे कारकुननि खे छॾण जो या हुननि ते बंदिश हटाइण जो अगरि तव्हांखे इहो फ़ैसिलो करिणो बि हो त उनजो ऐलान अॻु में कीअं पिया कयो? तव्हांखे त चवणु घुरिजे आहे त न बसि सिर्फ़ु अधु ॻाल्हि तव्हांजी मञूं था, बाक़ी 4.5 ॻाल्हियूं नथा मञूं, पोइ आस्ते आस्ते करे छॾिबो आहे। हीअ त नेगोसिएशन जो बुनियादी उसूल आहे। हिननि शेख रशीद साहिबु उथंदे ई चयो त बसि रुॻो फ्रेंच सफ़ीर जी ॻाल्हि ते तव्हां असांजी ॻाल्हि मञी वठो, बाक़ी सभु ॻाल्हियूं असीं तव्हांजी मञूं था। सारे मुतालबात मंज़ूर करे लेते हैं, शेख रशीद साहिबु चयो। त पोइ त तव्हां पंहिंजे लाइ नेगोसिएशन ऐं बार्गेनिंग जो रूम यानी गुंजाइश खटाए छॾी न। हीअ त जेको मुज़ाकरात ऐं अहिड़े मामलनि में इहो त जेके पुराणा DC हूंदा ऐं SDM हूंदा उहो जॾहिं ॻाल्हाईंदा त हू ईअं सॼी ॻाल्हि थोरी मञी वठिबी आहे, पोइ आस्ते आस्ते करे मञिबी आहे ताकी आख़िर में जेके तव्हांखे शयूं न मञणियूं आहिनि, हाणे जॾहिं तव्हां सभु ॻाल्हियूं पहिरीं मञी वरितियूं त हू जेको आख़िरी नुक़्तो न पिया मञो हुन ते अड़ियल बीठा आहिनि। हाणे वरी 2 ॾींहंनि खां प्राइम मिनिस्टर साहिब जो ज़रियनि वटां ख़बरूं इहे अचणु शुरू थी वियूं आहिनि त बाबा फ्रेंच एम्बेसडर वारी ॻाल्हि बि न मञंदासीं ऐं तंज़ीम जे सरबराह खे बि न छॾींदासीं। मुंहिंजो चलो हाणे कुझु थोरो सम्झाई अथनि। ज़ाहिर आख़िर में हिन जी सरबराह जी अदालतनि जे ज़रिए आज़ादी लाइ हुकूमत मञी वठंदी। उहो त चयो प्राइम मिनिस्टर साहिब अॼु अदालत ॾेई छॾे सो अदालत ॾेई छॾे त पोइ हुनखे इहो यकीन ॾियारे ॿियो त ठीकु आहे, सरकारी वकील मुखालफ़त न कंदो हुनजी ज़मानत जी। सो हिकिड़े पासे मुंहिंजो ॿिए पासे वज़ीराबाद में ज़ाहिर रेंजर्स वारनि हू पूरो हुते पंहिंजी अख़बार में फ़ोटो ॾिठो पिए त हुननि पैनाफ्लेक्स हणी छॾियो आहे त असांखे गोली हलाइण घर मोटी वञो न त असांखे गोली हलाइण जो इख़्तियार मिलियल आहे, माना ॻाल्हियूं वाल्हियूं न कंदासीं, सिधी गोली हणंदासीं। हीअ वज़ीराबाद ते पैनाफ्लेक्स लॻल आहे। सो रेंजर्स हुते मौजूदु बि आहे ऐं लिखी ऐलान करे छॾियो अथसि त असांखे इख़्तियार मिलियल आहे। इख़्तियार ज़ाहिर जंहिं वटि हूंदो आहे उहो इख़्तियार इस्तेमालु बि करे सघे थो। सो हाणे अहिड़ी सॼी सूरत हाल में जॾहिं ही उलमा हज़रात विच में पिया आहिनि त मुंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो कॉमन सेंस इहो चए थो त हू जेका आहे जेको कलदम तंज़ीम आहे उनजो सरबराह इहो चाहींदो हूंदो त हुनखे का
फेस सेविंग मिले। जीअं हुनजा जेके जज़्बाती कारकुन निकितल आहिनि, हाणे ॾिसो इहो पंधु पिया अचनि, जेको मूंखे कंहिं ॿुधायो पिए त जेतिरा बि हज़ार आहिनि, 5,000 आहिनि या 8,000 आहिनि, जेके बि आहिनि उहे पंधु हलनि पिया। गाॾियूं सिर्फ़ु 15-20 आहिनि ऐं क्रेनूं बि गॾु खणी हलनि पिया। सो उन्हनि खे बि ज़रूरु मुंहुं ॾेखारण जहिड़ो त हुजे न, सही छा कयूं, जय्यद आलिम दीन आ गए थे तो उनकी वजह से मैंने फिर कहा कि चलें बुज़ुर्गों को। पर हुकूमत खे अगरि शेख रशीद जी ॻाल्हि मञी वठे त हुकूमत खां डिॼी विया, हुकूमत जा ॾाढो ॻोॾा खोड़े छॾिया, त हुनखे पंहिंजो सियासी फेस बि बचाइणो आहे। ऐं सो आउं सम्झां थो त आलिमी दीन ही जेके विच में पिया आहिनि उलमा, हाणे थी सघे थो, मतिलबु हाणे इम्कान आहे त ही डेडलॉक शायदि अॼु सुभाणे में एतिरो जल्दी शायदि न बि टुटे, पर सुभाणे थी वञे, टुटी वञे। पर हिन सां थिए छा पियो ॾिसो न यासिर, हिन सॼे इशू सां पाण कल्ह बि डिस्कस कयो पिए त इमरान ख़ान खे ही ज़ाहिर आहे हिकिड़ो मसइलो आहे ऐं हिन में ख़दशो आहे त ख़ुदा न ख़ास्ता को इंसानी अलमियो जनम न वठे एंड थिंग्स लाइक दैट। लेकिन जेको इमरान ख़ान लाइ हिकिड़ो वॾो गवर्नमेंट लाइ वॾो चैलेंज ऐं हिकिड़ो सॼे मुल्क में हिकिड़ो घोड़ थियो हो, महांगाई थी वई, जेका आहे बि अञा बि आहे, ख़तमु कोन थी वई आहे। पर ॿिनि शयुनि इमरान ख़ान खे हिकिड़ो डिस्गाइज़ में ब्लेसिंग थी वञी ईंदी, यानी ज़ाहिरी तरह को इमरान ख़ान माना चए करायो हूंदो हथ सां, ज़ाहिर ईअं न आहे, जुलूस आहे। पर हिकिड़ो त हिन GT रोड वारे हिन कलदम तंज़ीम ऐं ॿियो T20 क्रिकेट मैच जंहिंमें पाकिस्तान खटंदो बि अचे पियो, त हाणे माण्हू अधु वक़्तु इहो ॻाल्हाईंदा रहनि था त हू वाह वाह वरी छक्का कीअं हईं, पोइ बॉलिंग कीअं कई, बाक़ी अधु वक़्तु ॻाल्हाईंदा त हिन तंज़ीम जो छा थींदो, पोइ फायरिंग त न थी वेंदी। हू जेको महांगाई वारो इशू जेको गवर्नमेंट जी ॻिची में पियल हो, हिन ॿिनि शयुनि फेडरल गवर्नमेंट लाइ उनखे थोरो जेतोणीकि अपोज़िशन पार्टीज़, कल पीपल्स पार्टी वारनि कयो, नवाज़ लीग वारा कनि पिया, अॼु PDM वारनि बि कयो आहे, ॿियनि पार्टियूं बि महांगाई ख़िलाफ़ हल्का हल्का मुज़ाहिरा जलसा जुलूस कनि थियूं, लेकिन जेको आहे डाइल्यूट ज़रूरु थियो आहे। इहो जेको महांगाई वारो यकदमि हिकिड़ो गोड़ हिकिड़ो माण्हुनि खे कावड़ गुस्सो ही सभु कुझु हो, उहो थोरो ध्यानु ज़रूरु विरहाइजी वियो आहे हिन कलदम तंज़ीम जे लॉन्ग मार्च जे करे ऐं T20 में पाकिस्तान जी कामयाबी जे करे। अच्छा, ॿ ॻाल्हियूं इन मां क्रिकेटर इमरान ख़ान खे क्रिकेट बि फ़ाइदो ॾे पई फ़िलहाल। ॿ ॻाल्हियूं ज़हन में अचनि थियूं। हिकिड़ो त जेको TLP आहे, मिसाल कलदम TLP, अगरि जे हुननि खे पंहिंजी सेविंग मतिलबु फेस सेविंग कराइणी आहे ऐं कोई अगरि चाहे थो त वाक़ई हाणे बसि ठीकु आहे हिननि खे मिली बि वञे फेस सेविंग, हे पाण पंहिंजे थोरो पॉलिटिकली या हू पाण बि चाहिनि था त असां पहिरियों कहिड़े तरीक़े सां पोइ हिते हटी वञूं ऐं पाण खे पंहिंजी बचाए वठूं, त असां जेको आहे गवर्नमेंट खे जे साम्हूं झुकी न वियासीं, त इन में हिकिड़ो सुवालु उहे थो त TLP कलदम पार्टी आहे, त उहो कलदम पार्टी खे फेस सेविंग जी कहिड़ी ज़रूरत आहे? साईं, हू त पंहिंजे पाण कलदम नथा सम्झनि न, ऐं अगरि हुकूमत बि हुननि खे हक़ीक़ी तौर ते कलदम सम्झे हा त कलदम तंज़ीमनि सां ॻाल्हियूं त न थींदियूं आहिनि। पर असांजी हुकूमत TTP सां बि ॻाल्हाइण लाइ तयारु थी वई, हाणे छा चइजे भई, जॾहिं तव्हां चओ ख़ैर अमेरिका लाइ तालिबान कलदम हुआ त हुन सां कतर में वेही 1.5 साल ताईं ॻाल्हियूं कंदा रहिया। सो ऑफकोर्स हिकिड़ी रियालिटी हुजे थी, तव्हांजी नोटिफिकेशन जेको आहे अमेरिका त ऑन द कॉन्ट्ररी असां त आहियूं, पर हू सुपर पावर आहे ऐं हुनजी हिकिड़ी स्टेटेड पोज़ीशन आहे, अमेरिका जी हिकिड़ी सरकारी ऑफिशियल पॉलिसी आहे त टेररिस्टनि सां न ॻाल्हाइबो। हुननि तालिबान खे अफ़गान तालिबान खे टेररिस्ट डिक्लेयर कयल हो, पोइ हुते जी न कांग्रेस हुननि खां पुछे थी न सेनेट पुछे थी त बाबा हू पोइ तव्हांजी पॉलिसी जेको पोज़ीशन हुई अमेरिका जी त दहशतगर्दनि सां न ॻाल्हाइबो, त कतर में वेही 1.5 साल सां ॻाल्हायो पिया, पोइ आख़िर में साइनूं मुआहिदा बि साइन कयो पिया, ऐं हाणे तव्हांखे परेशानी आहे त औरतुनि खे पढ़ाईंदा न पढ़ाईंदा। अच्छा, ॿियो इन मां जेका महांगाई जी ॻाल्हि ॿुधी त जेको फ़िलहालु त गवर्नमेंट खे जेको आहे हिकिड़ो ब्लेसिंग इन डिस्गाइज़ मिली वई, हू महांगाई जे हिकिड़ो तमामु गंदे क़िस्म जो नैरेटिव उभरे हो गवर्नमेंट जे अगेंस्ट, त उनखे हू थोरो दॿिजी वियो फ़िलहालु। पर सर्दियूं वेझो अचनि थियूं पियूं, गैस महांगी थींदी, बिजली महांगी थींदी थी वञे, ऐं गैस त ऑलमोस्ट ख़तमु थींदी खुटंदी, त पोइ उहो त माण्हू अञा ज़्यादा बेज़ार थींदो। ऑब्वियसली ॾिसो, महांगाई का अहिड़ी शइ न आहे जेको ही T20 जे करे महीनो 15 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदी त ॻाल्हि आई वई थी वेंदी। महांगाई त माण्हुनि खे हर महीने अहसासु ॾियारींदी। मतिलबु जेको माण्हू 100 रुपए में पंहिंजी मोटरसाइकिल जो ऑफिस मां अची वञु कंदो हूंदो,
हाणे उनखे उहो 150 रुपए में अच वञ करणी पवंदी हूंदी त उनखे त रोज़ ख़बर पवंदी उनखे ही धरणो बि अॼु सुभाणे जेको बि हिनजो अंत थियणो आहे कलदम तंज़ीम वारो इहो थींदो T20 बि नेठि हिकिड़े पासे थींदी महांगाई त रहंदी खान हुकूमत लाइ इशू त आहे तमामु वॾो इशू आहे तमामु वॾो इशू आहे हिनखे मेट करे अॼु त प्राइम मिनिस्टर साहिबु यानी की गवर्नमेंट अॼु थोरो स्टेप खयो त सही पेट्रोल जी तजवीज़ हुई 6 रुपया महांगी करण जी उन्हनि चयो भई हिन चकर असां महांगा नथा कयूं पेट्रोल मूंखे त ख़बर न आहे त इहो थिए छा थो कॾहिं हू लिखनि था ओगरा आहे न जी हा जी हा उहो कॾहिं लिखे थी त तव्हां 4 रुपया वधायो तव्हां 9 रुपया वधाए छॾियो था कॾहिं हू चए थी 6 रुपया वधायो तव्हां चओ था असीं नथा वधायूं अलाए पाणे लिखायो था पाणे नथा वधायो पोइ दफ़े जेको वधायो वियो उहो शायदि हिन चकर असांखे हा मतिलबु छॾियो वियो लेकिन वधाइणो पवंदो सही अगरि इंटरनेशनल प्राइसिस वधंदियूं जी हा त कीअं न वधाईंदा अगरि इंटरनेशनल प्राइसिस पाकिस्तान इन पोज़ीशन में न आहे त सब्सिडाइज़ करे सघे को ख़र्च जो बार पाण ते खणी सघे मुमकिन न आहे पाकिस्तान लाइ पाकिस्तान पंहिंजा कर्ज़ ई अदा करण लाइ ख़ुदा न ख़ासिता डिफॉल्ट न थी वञूं उहो कर्ज़ लाहिण लाइ जेको वधीक कर्ज़ खणे थो उहो मुल्क पेट्रोल जहिड़ी शइ ते कीअं सब्सिडी ॾेई सघे थो आउं नथो सम्झां ठीकु आहे ॾिसो अगरि ही TLP वारो हिसो जेको आहे अगरि सस्टेन करे थो वञे ऐं मतिलबु थधो थी थो वञे जी पर कॉलर में ठेॾो तुफ़ैल जमाली नवाब शामा जी जमाली साहब छा चवणु चाहींदा सर तुफ़ैल जमाली नवाब शाह खां थो ॻाल्हायां जी सर पहिरियों त अली क़ाइद साहिब खे तव्हांखे मां सलाम अर्ज़ु कंदुसि हिन खां पोइ सुवालु मुंहिंजो इहो आहे त हीउ जेको हींअर बलोचिस्तान में वज़ीर आला चेंज थियो स्पीकर बि चेंज थी वियो छा इन जा असरात जेके आहिनि उहे वफ़ाक़ ते बि पवंदा या इहो वज़ीर आला चेंज थियण इन्हनि जो इमरान साहिब खे नियापो आहे त जेको आहे माना असां सही थी हलो छा एस्टेब्लिशमेंट जो त कोई न आहे नियापो असांजे चीफ प्राइम मिनिस्टर साहिब जे लाइ इन ते थोरी रोशनी भई महिरबानी ठीकु आहे साईं साईं स्पीकर चेंज न थियो स्पीकर त कुदूस बिज़ंजो साहिबु उहो चीफ मिनिस्टर थी वियो त ख़ाली थी वई जॻह त पोइ जमाली साहिब खे उते जानमो जमाली साहिब खे थियणो पर तबियत शायदि साईं जी नासाज़ आहे नियापो ॾिसो हू को PTI जो चीफ मिनिस्टर कोन हो जेको हटी वियो जाम कमाल साहिबु उहो बाप जो ई हो ऐं बाप त बाप आहे पाण में माना हिकु ॿिए चेंजिंग थी आहे ऐं ज़ाहिर आहे उन में सिग्नल खां सवाइ नामुमकिन आहे त जाम कमाल हटी वञे जी हा बसि छाकाणि त बाप जो सादिक संजराणी साहिबु आहे सेनेट जो चेयरमैन उहो अक़लियत में हुजण जे बावजूदि चेयरमैन थियो वेठो आहे उनखे नथा हटाए सघनि सो उहो ज़ाहिर आहे जिथां सिग्नल आया हूंदा बलूचिस्तान में इहा तब्दीली ईअं अज़ ख़ुदि न अची वई आहे को MPS पंहिंजे जोश ऐं जज़्बे ऐं हुन तहत कोन उनखे मटाए वरितो आहे ज़ाहिर जिथां हुनखे सपोर्ट हुई जिन्हनि हल्कनि पारां जाम कमाल खे उहो सपोर्ट न रही त हटिजी वियो मुंहिंजो त ख़्यालु आहे त अॻु में ई साईं खे इस्तीफ़ा ॾेई छॾणु खपे हिकिड़ो फ़ोन करे पुछिया साईं बैठूं या जाऊं ॿुधाए छॾींदा जाओ त बसि हलियो वञे हरूभरू एतिरो किसो वधाई सिग्नल ॾिसो सिग्नल जो इशू न आहे इशू इहो हुजे थो त अगरि हिकिड़ो दफ़ो स्टेटस को टुटे थो त असांजो मुल्क में छाकाणि त शयूं जेके आहिनि उहे एतिरी मसनूई तरीक़े सां जोड़जक थियल हुजे थी त हू बसि हू पतनि वांगुरु हिक ॿिए जे सहारे ते बीठल हुजनि था त जॾहिं बि को झटको अचे थो ऐं का हिकिड़े हंधा हू मूवमेंट थिए थी यानी स्टेटस को टुटे थो त इम्कान इहो हुजे थो त हुन जिथे स्टेटस को बलूचिस्तान में टुटो आहे त हुनजो असरु पवंदो ॿियनि जॻहियुनि ते बि ऐं अगरि असरु पवंदो अगरि जेका बि स्क्रिप्ट आहे या जेका बि रिथाबंदी थी रही आहे त आउं सम्झां थो त पोइ उनजो पाण खे पहिरियों जेको इज़हार आहे उहो लाहौर असेंबली में नज़र ईंदो डायरेक्ट इस्लामाबाद झटको न वेंदो मुंहिंजो ख़्यालु आहे ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु ख़ालिद उॾण हैदराबाद मां जी उॾण साहिबु छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजो सुवालु इहो आहे त मौजूदु जेको कलदम जन तंज़ीमुनि खे चवनि था उनजो एहतजाज ऐं उन्हनि जो जेका मज़ामत हले पई गवर्नमेंट जो ई ऐं गवर्नमेंट जे जेको आहे सो मिनिस्टरनि जो ऐं तर्जमाननि जा तव्हां बयान ॾिसो त तमामु मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि हुन में तज़ाद आहे अॼु त जेको आहे सो मिनिस्टर उन्हनि जो मज़हबी आहे हुन त चयो आहे त वज़ीर आज़म खे हिन शइ जी ख़बर ई कान्हे
ऐं उनजी ॼाण नाहे को थो चवे त न वज़ीर आज़म खां असां जेको आहे सो वज़ीर आज़म खे उनजी ॼाण हुई ऐं पहिरें वाडा चयो त वज़ीर आज़म खे ॼाण नाहे। मां जो वरी इहो आहे त छा इनजी इन सां कड़ी त नथी मिले त GDA जेको आहे सो एहतजाज शुरू कयो महांगाई जे ख़िलाफ़ ऐं हेॾां हिकिड़ो वरी ॿियो ड्रामो शुरू थी वियो जेको आहे सो हिनखे त ॻाल्हियूं करे ख़तमु करे सघिजे थो पर GDA जो जेको महांगाईअ जे ख़िलाफ़ हो माण्हुनि जो हाल फ़िलहाल उन खां ध्यानु हटाइण जे लाइ ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा पई लॻे त ऐं मूंखे थोरो लॻे पियो त गवर्नमेंट में जेका अहिड़ियूं थोरियूं आहिनि जेके शायदि चेंज चाहिनि थियूं। पंजाब गवर्नमेंट खे बि बलोचिस्तान जी चेंज थी वई ऐं सिंध वारनि खे बि शायदि सिग्नल मिलियो आहे पीपुल्स पार्टी खे त MQM जे जेको आहे सो कुझु जीअं गवर्नर पहिरियों इशरत बाद ॿुधो आहे उन सां बि मुलाक़ात कई आहे पीपुल्स पार्टी खे कंहिं हाणे फारूक सत्तार खे वेझो आणनि पिया त छा इहो चेंजिंग जूं इहे करियूं छा इन ते थोरो रोशनी ॾियो। टे माना हिन में अची विया GDA मज़हबी तंज़ीम ऐं सूबायूं चेंज करणु इन ते थोरी रोशनी ॾिजो। ठीकु आहे उड़न साहब जेको वज़ीरनि जे दरमियान मौक़ुफ़ में तज़ाद बिल्कुलु पहिरें ॾींहं खां नज़र अचे पियो। फवाद चौधरी हिकिड़ी ॻाल्हि कनि था, शेख रशीद साहब ॿी ॻाल्हि कनि था। पोइ शेख रशीद चए थो इमरान ख़ान साहब खे इन मुआहिदे जी ख़बर हुई। हू वावडा जेके फैसल वावडा आहिनि उहो चवनि था त प्राइम मिनिस्टर खे ख़बर ई न हुई जेको अॻूणो मुआहिदो थियो हो। सो कॉन्ट्रडिक्शन्स आहिनि, तज़ाद आहिनि ऐं इहो तॾहिं ई थींदो आहे जॾहिं का वाक़ई में हिकिड़ो शदीद हुकूमत स्ट्रेस में या प्रेशर में या दबाव में ईंदी आहे त पोइ हर को पंहिंजी ॿोली ॻाल्हाइणु शुरू थी वेंदो आहे। सो लेकिन तव्हां GDA चओ पिया, तव्हांजो शायदि मुराद आहे PDM। GDA न आहे इहो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट आहे, PDM आहे शायदि साईं उहो चवणु चाहे पियो त हुननि जलसा जुलूस कया पिए। साईं हुनमें उन कॉन्स्पिरेसी थ्योरी या साज़िशी थ्योरी जी ॻाल्हि करे पियो त हीउ शायदि हथु ठोकियो किसो आहे कलदम तंज़ीम वारो। मूंखे नथो लॻे सही एतिरो, छाकाणि त हिन सां ख़ुदि पंजाब बुरी तरह मुतासिर थियो आहे, फाइनेंशियली बि माशी तरह बि, रोज़मर्रा जी ज़िंदगी इस्लामाबाद पिंडी जी मुतासिर थियल आहे ऐं हिन मां ज़ाहिर डेंट पे लॻे पियो इमरान हुकूमत खे। आउं नथो सम्झां त हीउ को हुन सां हथ सां ठाहियल को किसो आहे, इहो हिकिड़ो आहे। हाणे डबली में डबली आहे, केरु पोयां केरु आहे न आहे, इहो वरी अलॻि हिन ते मुख़्तलिफ़ अलॻि थ्योरीज़ आहिनि। पर इहे चवनि त इमरान सरकार इहो पाण शुरू कराए छॾियो आहे, मूंखे ईअं नथो लॻे। सूबाई साईं कॉलर पहुचंदो पिया। खलील अहमद लाड़कानामा जी, खलील साहब छा चवणु चाहींदा? जी सर, असांजो हिकिड़ो तव्हांजो वज़ीर आज़म साहिबु चए पियो त भारत सां ठाह न कंदासीं जेको हुननि कश्मीर जे लाइ कानून पास कयो, जेसीं ताईं वापसि न वठंदो तेसीं ताईं हुन लाइ का न कंदासीं। ऐं हाणे त ॿुधियूं ख़बरूं आहिनि जा हितां जहाज उतां क्रॉस था कनि सिधो दुबई था वञनि, उन्हनि खे बि मोकल ॾिनी वई आहे। जेको हर जुमे ते चई त हड़ताल कंदासीं या कंदासीं, उहो हड़ताल बि वियो हलियो। ॿियो काफ़ी सारा हिन हुकूमत में मसइला आहिनि। सर हिकिड़ो मिंट सर, TTPR जो मसइलो इहो हले थो, इहे वज़ीर न हलनि केरु न हलनि, उन्हनि सां बि मसइला तइ नथा करनि, जेकॾहिं उन्हनि सां वाइदा कयूं त उहे बि पूरा नथा करे सघनि। त अञा हिन हुकूमत खे छा रहण जो जाइज़ आहे, साईं खां इहो पुछंदासीं। ठीकु आहे। बाक़ी हुननि सूबाई हुकूमतनि जो अलाए छा चवणु चाहियो? छा साईं कुझु चवणु चाहियो सूबाई हुकूमत जो? मूंखे बि सही तरह साईं जी ॻाल्हि सम्झ में न आई त हिन सां को फ़र्क़ु पवंदो, अलाए छा पिया चवणु चाहिनि, मूंखे सम्झ न आई साईं सूबाई हुकूमतनि वारे हवाले सां। उजण साहब जेको कयो पियो। बाक़ी खलील साहब चवनि पिया त हुकूमत हा पंहिंजी काफ़ी शयुनि खे वादा पूरा न करे सघी आहे, सियासी हुकूमत आहे ऐं छा चइजे थो, वादा ई कया जो वफ़ा हो जाए। बाक़ी हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे त उहो वादा यादि रखनि ऐं पोइ ॿीहर छा पंहिंजो फ़ैसिलो कनि, हुकूमत जे बारे में छा राय ठाहिनि, माण्हुनि जी मर्ज़ी आहे। ठीकु आहे। कॉलर सां गॾु जावेद मंगरियो कराची मां। जी मंगरियो साहब छा चवणु चाहींदा? अली काली साहब जी ॻाल्हि खे रस्ते ॿुधाईंदुमि। जेको अली काली साहब चए पियो त महांगाई तां तवजा हटाइण जे लाइ हिकिड़ो त TLP जो जेको आहे धरणो आहे, ॿियो वरी T20 क्रिकेट, ॿई ॾिसो तमामु ख़तरनाक रांदियूं आहिनि। जेकॾहिं T20 में हिकिड़ी बि शिकस्त थी वई त वरी उनखां डबल ते गुस्सो अची वेंदो। ऐं TLP जी रांदि हूअं ई तमामु ख़तरनाक आहे, खोड़ सारा उनजे पुठियां जेको आहे फैक्टर्स आहिनि। बहरहाल जेका मां ॻाल्हि करणु चाहियां थो इहा आहे त असांखे, जेका मां शइ बार बार चवां थो, त असां वटि जेके हाणे कंडीशन्स आहिनि मुल्क जूं, त मुल्क में ॾिसो हिन PM खे या जेके असां पुठियां
13 साल खां जेकॾहिं एनालाइज़ कयूं त असांखे घणी का सिलेक्टेड वज़ीर आज़म खे घणी का चॉइसिस कान्हनि के जो हू कमु करे सघे। अॼु खां 5 साल पोइ 10 साल पोइ ॾेढ इमरान ख़ान कॾहिं न कॾहिं इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदो त असांखे घणो को ऑप्शन्स न आहिनि जेको घणी का आज़ादी कान्हे का, न असां मॉनेटरी पॉलिसी ठाहे सघूं था, न असां फॉरेन पॉलिसी ठाहे सघूं था। हुन में ॿिया खोड़ सारा एलिमेंट्स आहिनि जेके सभई उहो कमु कनि था। त ॾिसो सिस्टम जेको आहे असांखे वक़्तु अची वियो आहे त असांखे थोरो सिस्टम खे ॿीहर एनालाइज़ करणु खपे। असांखे फॉरेन जी जेका डेमोक्रेसी आहे, मां मुशर्रफ जेको मां बाजवा साहिब जो वॾो हुन जो शुक्रिया अदा कंदुमि जो बर्दाश्त करे थो असांखे, ऐं मां इन सभिनी जेके असांजा स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सभिनी खे मां चवंदुमि त इहे जेको आहे इन डिस्कशन में इन सिस्टम खे ॿीहर जेको आहे रिव्यू कजे। ॾिसो हीउ सिस्टम जेको आहे, ॾिसो ग्रीक्स आहिनि, रोमन आहे, उनखां पोइ ब्रिटिश आहे, फ्रेंच आहे, त सिंधी सिस्टम हिते जेको आहे असांजूं रवायतूं न आहिनि। हिन में असांजूं रवायतूं जेके अॼु बि आहिनि उहे इहे फ़ैसिला जेके कनि था सरपंच जेको आहे, ॿाहिराड़ी सिंध में हिकिड़ो फ़ैसिलो आहे, शहरी सिंध में ॿियो फ़ैसिलो आहे। ॿाहिराड़ीअ में जेके सरपंच इहे फ़ैसिला कनि था त तव्हां माईअ जेको हिकिड़े हथ मिलाए त कारी थी वई, उहा वाजिबल क़तल आहे। साॻे सरपंच जूं पंहिंजूं घर वारियूं ऐं जेको आहे धीअर हिते उहे 5 बॉय फ्रेंड्स आहिनि, उते काई बि कारोकारी कान्हे का। यानी अलॻि अलॻि सिस्टम्स आहिनि। इहे जेको असां ॾिसो कोई स्टेचू न ठहियो, असां वटि के लाज़ न ठहिया जेके ग्रीक्स में ठहिया, रोमन एम्पायर में ठहिया। ॿाहिरां सिस्टम आणियूं था इहे, उहे असां जेको आहे हिते ठहिया, असां वटि इवॉल्व न थिया आहिनि इहे। त जॾहिं ग्राउंड रियलिटी थिए थी, जॾहिं इहे सिस्टम जेको असां वटि जेको अचनि था त अॼुकल्ह हली नथा सघनि। क़ाइदतम जेको मुल्क ठाहे, पर क़ाइदतम ॾिसो पाण जेको आहे जॾहिं मुल्क हलाइण लॻो त खोड़ सारनि कंट्रोवर्सीज़ पैदा थियूं। इहे जेके कंट्रोवर्सीज़ आहिनि, पैराडॉक्सिस जेके शुरू खां वठी हलंदा अचनि था, त सिक्योरिटी स्टेट आहे या वेलफेयर स्टेट आहे, जेको आहे हिन में रिलीजन कहिड़ो हुजणु खपे, ऑर्थोडॉक्स हुजणु खपे, प्रोग्रेसिव हुजणु खपे, तालीमी निज़ाम कहिड़ो, इहे मतिलबु जिते किथे हिकिड़ा कंट्रोवर्सीज़ आहिनि, कॉन्फ्लिक्ट्स आहिनि, नेट ते ॾिसो इन्हनि खे असांखे सॉल्व करिणो पवंदो। अॼु न त जेको आहे 10 सालनि खां पोइ हिन जो जेको आहे जॾहिं नुक़सानु वधी वेंदो पोइ असांखे अहसासु थींदो त वाक़ई असां वटि जेको आहे असां हिननि खे सॉल्व न कयोसीं, असां हिननि खे एड्रेस न करे सघियासीं। जेका मां ॻाल्हि कयां पियो त असांखे जेको आहे हाणे सिस्टम जे बारे में असांखे रीथिंक करिणो पवंदो। असांखे उहे रियलिटीज़ जेको आहे असांखे हाणे पाण खे रियलाइज़ करणी पवंदी त असां सिस्टम में चाहियूं छा था। त ठीकु आहे मंगल साहब। जय साहब, पहिरीं तव्हां क्लियरिफाई कया, इअं मुंहिंजी ॻाल्हि में अॻे तासुरु आयो आहे, तव्हां चाहियो पियो त हीअ ॿई मामला को हथ सां ठाहिया विया आहिनि तवजा हटाइण लाइ कलदम तंज़ीम जो मार्च या T20 न T20 पहिरीं खां ई थियल हो, हीउ नथो चाहे ठाहे। लेकिन मूं चयो त हिननि जे करे माण्हुनि जो ध्यानु हटियो आहे। मंगल साहब जो हिकिड़ो कॉन्स्टेंट मौक़ुफ़ आहे, हा, ई पहिरीं बि हिकिड़ो ॿ दफ़ो शायदि साईं फ़ोन कयो ऐं चवनि था। मूं ॿुधो आहे त ताज़ो नजम सेठी साहिबु जेका असांजा वॾा तज़ियनगार आहिनि, उन्हनि जो ख़्यालु आहे त 3-4 महीननि लाइ को टेक ओवर थियणु खपे। मूं इहो न ॿुधो आहे, मूं हुनखे डायरेक्ट नजम सेठी खे न ॿुधो, मूंखे कंहिं ॿुधायो त हुननि इहो चयो आहे, जीअं ॿुधो नजम सेठी खे कंहिं शो में ॻाल्हाइनि पिया त अचणु खपे ऐं पोइ वरी हू इलेक्शन कराइनि ऐं हीअ थिए हू थिए। मंगल साहब थोरो अञा हुनखां वधीक ॻाल्हि कनि था। ॻाल्हि इहा आहे त हू चवनि पिया, शायदि इहो चवणु चाहिनि पिया त हीअ जेके वेस्टर्न डेमोक्रेसी आहे हीअ असांजी जेके असां वटि इवॉल्व न थी आहे ऐं असां दुनिया में मंगल साहब तरीक़ा ॿ ई आहिनि हुकूमतूं हलाइण जा, ऐं प्रोसेस में हिस्ट्री में बि ॾिसी वठूं त ॿ ई तरीक़ा आहिनि। हिकिड़ो आहे आमराना या बादशाहना, त बादशाह छा हूंदी, हिकिड़ी तरीक़े जी आमरियत आहे, हिकिड़ी तरीक़े छा डायरेक्ट आमरियत, ठीकु आहे। सो जंहिंमें जेको मतिलबु वन विंडो हुजे, हिकिड़ो ई माण्हू आहे, हुनजो बसि सभु कुझु हुनजो आहे, उहो ई फ़ैसिलो करे थो। ॿियो हुजे थो त तव्हां हिकिड़े इज्तिमाही विज़डम सां मुल्क हलायो, यानी जेके पाण इलेक्ट्रोल डेमोक्रेसी चऊं था त भई माण्हू पसंदि कनि पंहिंजा जेके हू हुकुमरान ठाहिणु चाहिनि। सो ॿ ई तरीक़ा आहिनि। टियों तरीक़ो कहिड़ो, मतिलबु पाण अगरि कम्युनिज़म ॾे बि हलिया वञूं, उहो बि जेको कम्युनिस्ट स्टेट्स, अवल त हू छा पूरी कम्युनिस्ट थी सघियूं हुयूं, उहो हिकिड़ी अलॻि बहस आहे त सोवियत यूनियन या हाणे चाइना छा इज़ इट रियली अ कम्युनिस्ट स्टेट। सो पर उन में बि छा आख़िर में त बसि उहो ई आहे त हिकिड़ी वन पार्टी रूल आहे, त हिकिड़ी आमरियत आहे। सो अगरि मोटो ॾिसूं त मुल्क या आमरियत सां हलाए सघिजे थो या जमहूरियत सां हलाए सघिजे थो, टियों त को रस्तो कोन्हे। असां वटि ईअं त न आहे जो ही असां को आमरियत जा मज़ा ॾिठा कोन्हनि, मतिलबु तक़रीबन बादशाहतूं हुयूं न जेके मतिलबु अयूब ख़ान साहब
या पोइ जनरल ज़ियाउल हक़ साहब ऐं पोइ जनरल परवेज़ मुशर्रफ साहब, विच में जनरल यहिया ख़ान थोरे अरसे लाइ, पर उन खां अॻु सिविलियन गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मद शाह हो। सो पाण ही ॿई मज़ार वठी ॾिठा आहिनि। सो साईं जेको इंसिस्ट कनि पिया त रीथिंक करणु खपे, त रीथिंक असां कहिड़ी लाइन्स ते कयूं, त वापसि आमरीत ते हलिया वञूं, ऐं पोइ छा हू असां ट्राए न कयल आहे, हलो अमेरिका या बरतानिया बि चए इलाही साल थी विया असां आमरीत न ॾिठी आहे, हलो थोरे ॾींहं करे ॾिसूं। पर पाण त हीअं ताज़ो वांदा थिया आहियूं हुन मां। शायदि मंगेश साहिब जी एज ख़बर न आहे छा आहे, साईं बि खे यादि हूंदो, मुशर्रफ साहिब जो दौर बि यादि आहे, असीं नंढा हुआसीं त असांखे ज़ियाउल हक़ जो दौर बि यादि आहे। सो हाणे क्वेश्चन इहो आहे त यानी हिन में नई शइ छा आहे। साईं चवनि पिया त मतिलबु जेको चवनि पिया त मां इहो सम्झी न पियो सघां मंगेश साहिब जी हिन सॼे आर्ग्यूमेंट में हू इहो सम्झाए न पिया सघनि मूंखे त साईं हिन में नई शइ कहिड़ी थींदी। रिव्यू करे हलो साईं चए थो बाजवा साहिब हीअ सभु जेकी ॻाल्हियूं कनि पिया थी वियो, त नई ॻाल्हि कहिड़ी हूंदी, रिव्यू करे फ़ाइदो छा थींदो, उहा ई ॻाल्हि। रिव्यू छा, रिव्यू छा आहे। अगरि साईं चवनि था त हू टेक्नोक्रेट्स आणे छॾीनि, त वी हैव सीन इट। मुशर्रफ साहिब 3 सालनि ताईं टेक्नोक्रेट सां गॾु कमु कंदो रहियो, पोइ छा थी वियो। हाणे चइजे न साईं हुन शींहं ऐं बकरी गॾु पाणी पीअंदा, मूंखे त यादि कोन्हे त शींहं ऐं बकरी गॾु पाणी पीअंदा। सो ॻाल्हि हिकिड़ो सुवालु आहे, ऐं स्पेशली साईं जिथे असां जहिड़ो मुल्क जंहिंमें हिकिड़ा फेडरेटिंग यूनिट्स आहिनि, जिथे सूबनि जा पंहिंजी ॿोली आहे, कल्चर आहे, पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, डाइवर्स हिकिड़ी सोसाइटी आहे, ऐं हिन में इथनिक इशूज़ बि आहिनि, हिन खे वन विंडो सां हलाइणु उहे बि का सुठी शइ न आहे। इन करे असां जहिड़े मुल्क लाइ त इवन डेमोक्रेटिक प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ इलेक्शन गवर्नमेंट जेको आहे उहो बि मुनासिबु न आहे त असां वटि सदारती निज़ाम अचे जेको पिणु चूंडियल हुजे, छाकाणि त असां वटि ही हिकिड़ी पंहिंजी डायनेमिक्स आहे हिन मुल्क जी। सो मुझे उम्मीद आहे त नेक्स्ट टाइम मंगेश साहब फ़ोन कंदा त मूंखे सम्झाइनि त हीअ कहिड़ी नई शइ छा हूंदी। हीअ त आज़मायल आहे, पाण 30-40 साल त रहिया आहियूं, 75 सालनि में 30-40 साल त असां इन में ई रहिया आहियूं। अञा केतिरा एक्सपेरिमेंट्स करणा आहिनि, अञा एक्सपेरिमेंट्स करण जी हिकिड़ी एक्चुअली हीअ जेको डेमोक्रेसी आहे, भले असां वटां इवॉल्व थी या न थी, असां त 70-75 सालनि जा मुल्क आहियूं, असां वटां किथां इवॉल्व थिए। ही हिकिड़ी सदियुनि जो विज़डम आहे। एग्ज़ैक्टली जी हा, ठीकु आहे। सभु कॉलर सां गॾु शहनशाह चारण कराची मां। जी चारण साहब, छा चवणु चाहींदा? सर वालेकुम अस्सलाम सर, शहनशाह चारण कराची इब्राहिम मैदरी खां साईं मलिर खां। जी हा सर, असां त एॾा वॾो मसइलो आहे जेको मुंहिंजे ख़्याल सां साईं वॾे टाइम खां, ऐं हिन वक़्तु असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांजे पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ ते असांजे हिन रिपोर्ट खे कुझु असां ॾिठोसीं, असांखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं असांजो हिकिड़ो सुवालु इहो आहे तव्हां सां सर, त तव्हां वसारनि खां जीअं सिंध हुकूमत जा जेका इदारा आहिनि हिन जा वेस्ट जे हिसाब सां जेको हिते किचिरो फिटी कनि था, सिरेज फिटी कनि था, समुंड जी आलूदगी जेको माहौलियात ते असरु पए थो, उनखां अलावा कचिरो सर ते विताइण खां बाद वरी उनखे हेठि कनि था, त उहो हेठि करण सां बीमारियूं माना फैलजनि थियूं असांजे हिते इलाइक़े में। उन सां ॾाढो असरु थिए थो असांजो। हिकु त माण्हुनि जो पंहिंजो नुक़सानु थिए थो, ॿियो असांजे ज़रिए माश आहे असांजो मच्छी ते रोज़गार जेको असांजो इब्राहिम मैदरी माण्हुनि जो आहे उन ते बि वॾो असरु थिए थो। छो किचिरो जेको वेस्ट आहे उनजो हिकिड़ो गंदो पाणी, केमिकल वारो पाणी, ऐं सिरेज जूं इहे बोतलूं, इन सां वॾी मच्छी ते इन्हनि ते माहौलियात ते वॾो असरु थिए थो असांजे। ठीकु आहे शहनशाह चारण साहब। शहनशाह साहब, बिल्कुलु वॾो ज़ुल्म हो। मूं टाइम न्यूज़ ते बि ॾिठो, अॼु पंहिंजी अख़बार में बि रिपोर्ट ॾिठी। मतिलबु ज़ाहिर आहे असां वटि माहौलियात जो त ज़ुल्म लॻो पियो आहे, पर हीअ जेको स्पेशली जेको हॉस्पिटल वेस्ट आहे, अगरि ही छा समुंड खे असां जेको आहे कचिरे जो दॿो सम्झियो आहे छा? जेका शइ असांखे नथी सम्झ अचे समुंड में उछलाए छॾे, इहो महावरतन ठीकु आहे, पर ही को फज़ीलत आहे। असां वटि जेको ही कराची में थिए थो, इंटीरियर में छा थो थिए, जेका शइ गंद आहे छा आहे उहो दरिया में उछलाए छॾियो। अरे भई दरिया आहे, को गटर थोरी आहे या कैनाल में उछलाए छॾियो। हुते बि जेको ही हैदराबाद जी हॉस्पिटल्स जो जेको वेस्ट आहे या इम्प्यूटेड जेके आंगुरियूं या कपजनि थियूं माण्हुनि जूं, उहे जेके फुलेली वाह में उछलाए छॾीनि था।
केरु पुछण वारो कोन्हे। ऐं जॾहिं अॼु दुनिया जेका आहे सेंसिटिव थियल आहे हिन इशू ते ऑलरेडी माहौलियात ते, तव्हां हीउ सॼो छा था कयो? जी हा, ॾिसो हिन मामले में तव्हां अलॻि मुल्क न आहियो, तव्हांजी गदलाण सॼी दुनिया खे मुतासिर करे थी। सो दुनिया हुन ते माठ न रहंदी। सो महिरबानी कयो, हीउ जेको समुंड ते थिए पियो, सिंध सरकार खे हिन ते सख़्तु एक्शन वठणु खपे त भई हॉस्पिटल्स खे बि रोके। समुंड को कचरे जो उहो थोरी आहे यार, त कचिरो उछलाए छॾियो हुनमें। समुंड खे साफ़ु रखिणो आहे। ऐं हीउ जेके लोकल मुहाणा आहिनि, जेके मच्छी जो जिन्हनि जो गुज़र सफ़र आहे, ज़ाहिर आहे हुननि खे त नुक़सानु थिए थो, सभिनी खे नुक़सानु थिए थो, सॼी इंसानियत खे नुक़सानु पियो थिए। मूंखे उमेदु आहे त सिंध हुकूमत हिन ते सख़्तु एक्शन वठंदी। ठीकु आहे सर। कॉलर सां गॾु तालिब हुसैन मीरपुर ख़ास मां। जी तालिब साहब, छा चवणु चाहींदा? जी साईं, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर, हिन साल मेडिकल जा टेस्ट थिया आहिनि। ही PMC मेडिकल वारनि जा टेस्ट एमडीकेट वारनि वरिता आहिनि ऐं हिकिड़ा ॾींहुं 30 ॾींहं टेस्ट हलिया। उन खां पोइ मुंहिंजी न्याणी बि टेस्ट ॾिनो त हुनमें जेको उन टाइम जेको रिज़ल्ट आयो हुनमें 144 नंबर इन्हनि ॾिना। तो असां हफ़्ते खां पोइ चेक कयो त हुन ते 86 नंबर अची विया आहिनि। तो न तो ॿारनि खे आंसर कॉपी मिली ऐं सिंध जा ॿार तमामु घणा परेशान आहिनि। ऐं छो त इहो इम्तिहान इस्लामाबाद वारा वठनि पिया ऐं आंसर कॉपी बि कोन था ॾियनि ऐं रिज़ल्ट में वॾी हेर फेर करे। ऐं सिंध जा तक़रीबन घणा ॿार मतिलबु इन सिलसिले में घणेई परेशान आहिनि। तो साईं अली काज़ी साहब खां सवाल आहे त इन जे लाइ कुझु न कुझु सिंध गवर्नमेंट कोशिशि करे त इहो असांजे ॿारनि जो टेस्ट सिंध गवर्नमेंट ई वठे, त इस्लामाबाद वारा PMC वारा असांजो टेस्ट छो वठनि? ठीकु आहे, ॿियो कॉल वठो। शुमाइल लाड़िक खैरपुर मां। जी लाड़िक साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। साईं सवाल इहो हुयो त अॼुकल्ह हर कोई कंदा त डेमोक्रेसी 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 साईं दुनिया खे छा ॾिनो आहे? मां तव्हांखे ॿिनि मुल्कनि जा तव्हांखे मिसाल थो ॾियां जेके डेमोक्रेटिक न आहिनि, UAE ऐं साईं चाइना। ॾिसो छा हुया साईं, छा थी विया विदिन 50 years या 40 years साईं। असां जेके डेमोक्रेसी जे कंदा आहियूं, असांजा सिर्फ़ु MNA MPA ख़ुशहाल थी विया आहिनि। मां नाला खणी नथो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त 30 साल पहिरियों उहे छा हुया ऐं हिन वक़्तु छा थिया आहिनि। असां में जेको डेमोक्रेसी जो सो कॉल्ड माना जेको पग ॿधंदड़ मुल्क आहे इहो USA जी मां तव्हांखे ॻाल्हि कयां। 9/11 में 5 माण्हू हुननि माराया। त डेमोक्रेसी जे असां कॾहिं छो मुंहिंजा साईं, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो डेमोक्रेसी जेकी हुनमें पाकिस्तान खे बि तव्हां ॾिठो हूंदो, वेरी सॉरी, एक्सट्रीमली सॉरी टू से, त पाकिस्तान खे बि हमेशह डिक्टेटर्स फ़ाइदो ॾिनो आहे। मुशरफ मूंखे बिल्कुलु पसंदि न आहे साईं, पर लास्ट टाइम त ॾिठो कर्ज़ हुननि ख़तमु करे छॾिया मुल्क जा साईं। ठीकु आहे न साईं। अयूब खान जे दौर में ॾिसो केतिरी तरक़ी थी, ब्रिजिस ठहियूं, पुलियूं ठहियूं, डैम्स ठहिया साईं। जेके इहे डेमोक्रेसी जा तव्हांजा उहे आहिनि माण्हू साईं, उन्हनि तव्हांखे छा ॾिनो आहे? ठीकु आहे साईं। पहिरीं तालिब साहब, सही ही वाकई में वॾो इशू आहे जेके मेडिकल में दाख़िलाउनि वारो आहे। इहो उहो ई अप्रोच आहे त हर शइ इस्लामाबाद मां थियणी आहे। उहो ई हिकिड़ो माण्हू सोचे पियो सॼे मुल्क खे उहो हलाइणो आहे, त ॾिसो त ॿारनि जा दाख़िला बि नथा थी सघनि। ऐं उहा हिकिड़ी सोच आहे त असीं इस्लामाबाद मां वेही कंदासीं त पोइ वरी, लेकिन वरी उहो मसइलो हल ई नथो थिए। पोइ विच में डॉक्टर साहिबा, डॉक्टर अज़रा पेशो जेके असांजी हेल्थ मिनिस्टर आहिनि साहिबा आहिनि, उन्हनि चयो त हिन लाइ असीं सिंध पंहिंजो को कमिटी या काउंसिल जेको पंहिंजो इदारो ठाहींदासीं जेको ॿारनि खां इम्तिहान वठंदो। उहा ॻाल्हि अलाए किथे हेठि किथे फाइलनि में दॿिजी वई आहे। रिक्वेस्ट आहे हेल्थ मिनिस्टर साहिबा खे कि उन इशू खे वापसि, छाकाणि ॿारनि जो त मुस्तक़बिल सफ़ा क्वेश्चन मार्क हेठि अची वियो आहे न। सो उहो महिरबानी कनि, जेको फ़ैसिलो सिंध गवर्नमेंट खे करिणो आहे उहो करे वठनि। शुमाइल साहब, लाड़िक साहब, तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे। हाणे अगरि चाहींदो त मां हुन ते पंहिंजो कमेंट ॾेई सघां थो। हा, लेकिन इहा आहे त तव्हां फरमायो त अयूब खान जे दौर में मुल्क तरक़ी कई। क्वेश्चन इहो आहे त अगरि एतिरी तरक़ी मुल्क कई हुई त अयूब खान जंहिं वक़्तु लथो आहे उन 2 सालनि खां पोइ हीउ मुल्क टुटी पियो। सो ज़रूरु कुझु ज़्यादतियूं थियूं हूंदियूं न। ईअं माण्हू को ईअं हरू भरू चढ़ियो त कोन्हे जो चए त आउं घर खां धार थो थियां। सो इहे मतिलबु ॻाल्हि इहा हुजे थी त हुन महिल त पाकिस्तान में कुझु हो ई कोन। सो जेको ठहियो उहो तरक़ी हुई।
ज़ौलक तव्हां न ॿुधायो असांखे त मुल्क में केतिरी तरक़ी कराई, शुमाइल साहिबु ॿिए भेरे ज़रूरु मूंखे ॿुधाइजो, ज़रूरु गिणाइजो। तव्हां ख़ैरपुर में साईं फ़ोन पिया कयो, ख़ैरपुर में छा तरक़ी ऐं सिंध में छा तरक़ी थी, ज़ौलक साहिबु छा छा न करायो, असांखे लसानी सियासत MQM बि मिली वई, असांखे जेको आहे धाड़ियल कल्चर बि मिलियो, असांखे सेक्टेरियन बि मामलात मिलिया, असांखे हेरोइन क्लशन माइग्रेशन अॻवान पनाह इहे सभु सो महिरबानी आहिनि। ऐं नथो चवां त न हूंदियूं, हाणे मुशर्रफ साहिब ते बि आउं छा सो इट्स हिज पॉइंट ऑफ व्यू, आई रिस्पेक्ट दैट। एंड छाकाणि सोसाइटी में डिबेट आहे, कुझु माण्हू जीअं मंगरियो साहिबु आहिनि या हींअर लाड़क साहिबु, ऐं हिन पंहिंजे शो में सुठी ॻाल्हि इहा ई आहे त हिकु डाइवर्स अचनि था, दे हैव ऑल द राइट टू हैव अ पॉइंट ऑफ व्यू, लेकिन इहा त डिबेट आहे। ऐं मूंखे इहो सम्झायो त आऊं अगरि लाड़िक साहिबु ख़ैरपुर में अची वञा ऐं ख़ैरपुर वासियुनि जी मर्ज़ी खां सवाइ उते चढ़ी वेही रहां त भई हाणे हर फ़ैसिलो आऊं कंदुसि, सभु सहूलियत ॾींदुमि पर ॻाल्हाइजो न, सभु न। पहिरीं त इहो थींदो त आऊं अची वियो आहियां, आऊं अकले कुल्ब आहियां ऐं बाख़्तियार बि आहियां, ठीकु आहे, ऐं मूं वटि ॾंडो आहे। सो हाणे आऊं जेको सही सम्झां पियो कयां पियो त तव्हां में इहो हिमत, तव्हांखे इजाज़त न हूंदी त तव्हां मुंहिंजी कंहिं, छाकाणि इंसानु आहियां ग़लती करे सघां थो, पर तव्हांखे इजाज़त न आहे त तव्हां मुंहिंजी ग़लती ते आंगुर खणी सघो। साईं जेको मिसाल ॾियनि पिया चाइना ऐं UAE जो, दुनिया में बसि इहे 2 मुल्क आहिनि साईं, ऐं UAE जी डायनेमिक्स ॿी आहे, चाइना जी डायनेमिक्स ॿी आहे। UAE फॉर अदर रीज़न, मतिलबु उते हाणे ॿियनि मुल्कनि ते एतिरो नथा ॻाल्हायूं, पर वॉट अबाउट द कंट्रीज़ जिन्हनि डेमोक्रेसी जे करे तरक़ी वरिती, उनजी त लिस्ट इलाही डिघी आहे, उहो त नाला ई न खणी सघंदासीं हिन शो में, पूरो यूरोप आहे पूरो, ठीकु आहे। ऐं जेके मुल्क ट्रांसफर थिया, मतिलबु कन्वर्ट थिया फ्रॉम आमरियत टू डेमोक्रेसी, इहे सभु मुल्क उहे ई आहिनि। छा नेपोलियन बोनापार्ट फ्रांस खे ठाहियो छा? या बादशाहनि UK खे ठाहियो छा? सो क्वेश्चन इज़ के इहो हिकिड़ो, लेकिन बहरहाल साईं जो पॉइंट ऑफ व्यू आहे, ज़रूरु उनजो हक़ आहे, उहो रखनि पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू। ठीकु आहे, जब कॉलर सां गॾु सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां। जी लगारी साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे त हिकिड़ो सुवाल त हींअर आलम जेके सगोर आहिनि से मिलिया आहिनि PM साहिब सां ऐं हुन मुलाक़ात कई आहे, जेको इशू हले पियो करंट उन बारे में, त उन में उन्हनि इहो चयो आहे वाज़े तौर ते जेको अलामा ताहिर अशरफी साहिब आहिनि ऐं ॿियो फवाद चौधरी, उन्हनि जी मौजूदगी में असां माना इहो मुज़ाकरात न कंदासीं, माना उन्हनि खे हिननि चयो त एक्सक्यूज़ कयो। हिकु त काज़ी साहिब जे बारे में कमेंट कनि था कीअं था ॾिसनि हुनखे, ऐं ॿियो वरी इहो जेको हाणे पेट्रोल वधाइण जी का समरी हुई पई त वरी उतां हाणे PM हाउस मां इहो थियो आहे त बाबा हाणे कोन था वधायूं पेट्रोल, त हाणे जे सऊदी अरब मां $3 अरब जी एड मिली आहे ऐं 1.2 या 5 बिलियन डॉलर जी हिननि खे पेट्रोल जी मदद मिली आहे, त उन हूंदे इहे शयूं करणु माना इहे छा माना रखनि थियूं? ठीकु आहे लगारी साहिबु। अच्छा जेको फवाद चौधरी साहिब जो मामिलो आहे उहो त सिंपल आहे, ही शुरू खां हिन आलम सगोरनि ते हिकिड़ा क्रिटिकल व्यू रखंदा आहिनि। यादि तव्हांखे हूंदो त चंड ॾिसणी कमेटी ते मौलाना मुफ्ती मुनीब रहमान साहिब सां उहे हुन जो चहचटो हलंदो हो चंड ऐं हिन सभिनी मामलनि ते, त ज़ाहिर आहे आलम सगोरनि खे फवाद चौधरी त न वणंदो, त हुनजी मौजूदगी जो इशू ॿिए साहिब सां छा मसइलो अथनि ताहिर अशरफी सां उहो मूंखे ख़बर न आहे। बाक़ी फवाद चौधरी ते सिंपल ॻाल्हि आहे त हू दे हैव असांजे आलमनि खे हिकिड़ी रिज़र्वेशन आहे हुन ते, ॻाल्हाए बि थोरो ईअं ई थो फवाद चौधरी। अच्छा ॿी ॻाल्हि साईं सऊदी अरब असांखे 1.3 बिलियन डॉलर्स जी डेफर्ड पेमेंट जी ॻाल्हि कई आहे, माना हू ओधर ते तेल ॾींदो, मुफ़्त में बि कोन पियो ॾिए। ऐं बाक़ी ही जेको हिननि 5-7 रुपए जी 6 रुपए जी समरी PM हाउस रिफ्यूज़ कई आहे, ही 10-15 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। अगरि इंटरनेशनल मार्केट में वधंदा ऐं IMF जो प्रेशर आहे, अगरि IMF इहो असेस कंदी त तव्हां पेट्रोल ते सब्सिडी ॾियो पिया, उहो तव्हांखे किथां पैसा ॾींदी? वधाइण त पवंदो पेट्रोल। ही सिर्फ़ु टाइमिंग, सिर्फ़ु इमरान ख़ान साहिबु डेफर कयो हूंदो त कुझु अरसे लाइ ही धरणो वरी ख़तमु थिए, ही किसा पेट्रोल वधंदो। ठीकु आहे सर। अच्छा हिकिड़ो मिंट इन करे ॻाल्हि नंढड़ी अगरि कजे त तव्हां ॻाल्हि कई त जीअं नजम सेठी साहिब जी त उन्हनि चयो माना हिकिड़ो ख़बरूं अचनि थियूं त उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे, हूअं काफ़ी डेमोक्रेटिक पर्सन आहिनि नजम सेठी साहिबु, हूअं पाण बतौर बज़ारि पाण, पर अगरि जे अहिड़ियूं ख़बरूं अचनि थी पियूं त छा सम्झे नफ़रत टुवर्ड्स इमरान ख़ान साहिबु? न
नजम सेठी छो चयो आहे लेट्स नॉट कमेंट ऑन हिम, उनजी ज़ाती राय आहे, जी सभिनी जी ज़ाती राय हुजे थी, उनजी ख्वाहिश आहे, ज़ाती राय आहे। के ज़माने में शाहीन साहिबाई जहिड़े माण्हू बि लिखियो त भई सभु मिटायो ऐं दुबारा शुरू कयो, थींदो आहे भई जर्नलिस्टनि जो बि हिकिड़ो मामिलो हुजे थो। लेकिन हू इंट्रस्टिंग ख़बर आहे त अमेरिका में सेनेट में हुननि बयानु ॾिनो आहे, अमेरिका जे डिप्टी सेक्रेटरी स्टेट, डिप्टी सेक्रेटरी ऑफ डिफेंस पेंटागन जो, त पाकिस्तान जी असां एयर स्पेस हींअर बि इस्तेमालु करे रहिया आहियूं। सो इन जो मतिलबु इहो थियो त पोइ हीअ सभु मामलात हाणे पाकिस्तान जा IMF ऐं पोइ हाणे ॾिसो आउं तव्हांखे चवंदोसि त सऊदी अरब कीअं पैसा ॾिना आहिनि, कुझु त थियो आहे, ऐं IMF कुझु त थियो आहे। सो आई डोंट नो, पाकिस्तान त ज़ाहिर तरदीद कंदो, पर हुननि सेनेट जे साम्हूं कूड़ त नथा ॻाल्हाए सघनि, हुते जा डिप्टी जेको आहिनि पेंटागन जा अंडर सेक्रेटरी एंड डिफेंस जा। सो हुन सां कुझु शायदि कुझु थोरो साह पटिजी वञे, पाकिस्तान थोरो साह पटे सघे। ठीकु आहे वरी महिरबानी सभु नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआनि में